पन्नो आकिल मां खे ख़बर ॾींदा हलूं त पन्नो आकिल में 10 मुहर्रम अल हराम जो मरकज़ी मातमी जलूस कसर फातिमा इमाम बारगाह मां बरामद कयो वियो आहे। पन्नो आकिल में कसर फातिमा इमाम बारगाह मां मरकज़ी मातमी जलूस बरामद थियो आहे, जंहिं में शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां आज़ादारनि वॾे अंग में शिरकत कई आहे। जलूस में शिरकत कंदड़ करबला जे शहीदनि जी अज़ीम कुर्बानी खे भेटा पेश कंदे नुहा खोनी सीना ज़नी ऐं मातम करे रहिया आहिनि। जलूस जी हिफ़ाज़त लाइ सिक्योरिटी जा इंतहाई सख़्त इंतज़ाम कया विया आहिनि। पुलिस रेंजर्स जा एहलकार हाई अलर्ट आहे। दाख़िली ऐं ख़ारिजी रस्तनि ते चेकिंग जारी आहे, जॾहिं त ड्रोन कैमरानि ज़रिए जलूस जी निगरानी कई पई वञे। असगरिया स्काउट जा नौजवान बि सिक्योरिटी एहलकारनि जी मदद लाइ मौजूदु आहे, जेके जलूस में ईंदड़ हर माण्हू खे चेक करण खां पोइ जलूस अंदरि छॾे रहिया आहिनि। ज़िले इंतिज़ामिया पारां तबे इमदाद, पाणी ऐं एमरजेंसी लाइ ख़ासि इंतज़ाम बि मौजूदु आहिनि। मुख़्तलिफ़ हंधनि ते मेडिकल कैंप्स क़ाइमु कया विया आहिनि। मातमी जलूस पंहिंजे रवायती रस्तनि खां थींदे बाबिल हवाज इमाम बारगाह पहुचंदो, जिते ज़ोहर जी निमाज़ खां पोइ जलूस पंहिंजे रवायती रस्तनि खां थींदे हुसैनी चौक ते मजलिस थींदी ऐं शाम जो नहर थींदो। में तालका अस्पताल तारिक अहमद चाचर साहब उनको पुछण जो छा चवणु हिसाब सां फुल माना सपोर्ट आहे। हिननि खे कैंपूं लॻाई वयूं आहिनि, एम्बुलेंस असांजूं उन्हनि सां गॾु जुलूस हलंदियूं पियूं। असांजूं 4 एम्बुलेंस जेके हिन जुलूस सां गॾु आहिनि, ऐं असांजो स्टाफ तक़रीबन कंप्लीट स्टाफ असांजो 4 कैंपूं चइनी ते मौजूदु आहे। असां फर्स्ट मुहर्रम खां वठी पन्नो आकिल में शहीदनि करबला खे भेटा पेश करण लाइ मातमी जो कसर फातिमा खां बरामद थियो आहे। टाउन इंतज़ामिया म्यूनसिपल कमेटी पन्नो आकिल चैनल को पुछूं तो जो हिननि जा जेके बि इमाम बारगाह 10 मुहर्रम जे हिसाब सां या पहिरीं मुहर्रम खां वठी म्यूनसिपल इंतज़ामिया हिननि सां बिल्कुलु भरपूर ताउन कयो आहे। जेके बि हिननि जो इमाम बारगाहूं उते लाइटिंग जो मसइलो आहे या रूट क्लियर आहिनि, जेकियूं बि लाइन में जेको बि इंक्रोचमेंट जे हवाले सां अचे थो उहो सभु असां पंहिंजा इंतज़ाम मुकमिल कम कया आहिनि। इंशाअल्लाह ताला अॼु 10 मुहर्रम जो जुलूस ख़ैर ख़ैरियत सां पंहिंजी जाइ ते पहुचनि। ज़बरदस्त तव्हां ॾिसी आया हूंदव, तव्हां घुमी आया हूंदव, साॼा रूट जेके बि आहिनि हिननि जा, हूअं बि शहर जी सफ़ाई सुथराई लाइटिंग वग़ैरह जो सॼो बंदोबस्तु असांजो अमलो असांजो हिन वक़्तु 45 ॼणा आहिनि इंक्रोचमेंट खां वठी सभु ऑफिसर काउंसिल। इमाम बारगाह कसर फातिमा को जुलूस बरामद थियो आहे। हे इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी लाज़वाल कुर्बानी जो नतीजो आहे, जेको अॼु इस्लाम ज़िंदा आहे। ऐं उन्ही जी यादि में 72 शौहदाओं के ख़राज तहसीन पेश करण जे लाइ ये आज़ादार सॼा तालके जा हिते जमा थिया आहिनि, जेको मरकज़ी जुलूस में शामिल आहिनि ऐं उनमें नोहो ख़ानी सीना ज़नी करनि था। ज़ोहरनि जी नमाज़ जेकी आहे जामा मस्जिद बाबुल हवाज व इमाम बारगाह शाम ग़रीबा ते अदा कई वेंदी। उन्ही खां पोइ जेको आहे हुसैनी चौक शाही बाज़ार ते अल्लामा सैयद बाकर हुसैन ज़ैदी साहब जेको आहे उहो ख़िताब कंदा मजलिस। ऐं उन्ही खां पोइ ज़ंजीर ज़नी जो जेको आहे थींदी। उन्ही खां पोइ ज़ंजीर ज़नी खां पोइ जेको आहे इमाम बारगाह जहानिया वेंदो, वहाँ उतो जो जुलूस जेको आहे शामिल थींदो इमाम बारगाह कसर फातिमा में। ऐं उन्ही खां पोइ जेको आहे जुलूस वेंदो अहमद अली शाह जे पिण ते। उते अहमद अली शाह जो पिण जो जुलूस ऐं इमाम बारगाह कसर फातिमा ॿई जुलूस मिली करे पोइ वापसि जेका आहे हुसैनी चौक को थी करे बाबुल हवाज को थींदे ऐं मैदान इराक़ ते जेको आहे पोस्ट ऑफिस जे भरिसां उते इख़्तिताम पज़ीर थींदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।